कुंडरी में बासर माण्हुनि तरफ़ां मुबैना तौरु ग़रीब बेवा औरत जे दुकान ऐं प्लाट ते कब्ज़ो करण जी कोशिश। बेवा औरत ऐं संदसि न्याणियुनि जो एहतिजाज। नोटिस वठण ऐं इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। तफ़सील मूजिबि कुंडरी फोटा रोड ते वाक़िअ हजाम जी दुकान ऐं उन सां लॻ प्लाट ते मुबैना तौरु कब्ज़ो करण ख़िलाफ़ ग़रीब बेवा औरत उज़मा ऐं संदसि 5 न्याणियूं एहतिजाज कंदे मीडिया खे ॿुधायो, हीउ दुकान ऐं प्लाट सरकारी न पर शुरू ॾींहं खां संदुनि कब्ज़े में आहे। 50 साल अॻु संदसि मरहूम मुड़ुसु उहा दुकान उन सां लॻ प्लाट ख़रीद कई हुई। हिन ॿुधायो त हाणे पीपल्स पार्टी सां लाॻापियल बाअसर शख़्स जेको हिन इलाइक़े जे रुकन सिंध असेंबली जो असिस्टेंट आहे, जाली कागज़ ठाराए संदसि दुकान ऐं प्लाट ते कब्ज़ो करण जी कोशिश में लॻल आहे। ग़रीब बेवा औरत ॿुधायो, संदसि 5 न्याणियूं आहिनि। घर जो ख़र्च पके करण वारो को बि मर्द मौजूदु न आहे। संदसि गुज़र सफ़र रुगो बसि इन ई दुकान ते आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी जो वोटर आहे, पर पीपल्स पार्टी वारा ई संदुनि दुकान ऐं प्लाट ते कब्ज़ो करे हक़ तलफ़ी करण जी कोशिश में आहिनि। पंहिंजे दुकान ऐं प्लाट खे कब्ज़ो थियण खां बचाइण लाइ हू ऐं संदसि बापरदा 5 न्याणियूं सुबुह फजर वक़्त खां अची दुकान ऐं प्लाट में वेठल आहिनि। बाअसर शख़्स दुकान ऐं प्लाट ते कब्ज़ो करण लाइ रोज़ानो जानी ऐं माली नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। प्लाट ते कब्ज़ो करण लाइ सामान आणे छॾियो आहे। मिंथ समाजत बावजूदि को बि ऑफिसर संदुनि मदद लाइ तयारु नाहे। हिननि इख़्तियारियुनि खां नोटिस वठण ऐं इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ।